यंग एजुकेशनल सोसाइटी डोकरी ऐं गुलाम मुस्तफ़ा जतोई पब्लिक लाइब्रेरी ताउन सां अली पार्क में डोकरी एजुकेशनल फेस्टिवल जूं तक़रीबूं मुनक़द कयूं वयूं। फेस्टिवल दौरान अदबी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे सिंध यूनिवर्सिटी कैंपस लाड़काणे जे प्रो वाइस चांसलर सैयद अज़हर अली शाह चयो त इंफ्रास्ट्रक्चर ऐं निसाब समेत समूरे तालीमी निज़ाम खे रीस्ट्रक्चर करण जी ज़रूरत आहे। हीउ तालीमी मेलो पंहिंजे जौहर में निरालो ऐं अहम फेस्टिवल आहे। असां हिन क़िस्म जा फेस्टिवल यूरोप ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में त ॿुधा आहिनि, पर हिते उन मयार जो तालीमी मेलो मुनक़द करणु साराह जोॻो अमल आहे। हिन क़िस्म जे मेलनि सां नवां ट्रेंड ऐं लाड़ा पैदा थींदा आहिनि। हिन वधीक चयो त असां वटि उस्तादनि, इंतिज़ामिया ऐं इदारनि विच में का बि हम आहंगी नाहे ऐं न ई हुकूमत वटि उन सिलसिले में का वाज़े ऐं मुयसर पॉलिसी मौजूदु आहे। तालीमी खाते जो वज़ीर, सेक्रेटरी ऐं ॿिया अमलदार पंहिंजूं ज़िम्मेवारियूं नथा निभाइनि त खेनि पंहिंजे उहिदनि तां इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। प्रोफेसर मुख़्तियार समूह चयो त हिन जहालत वारे दौर में तब्दीलीअ जी ज़रूरत आहे ऐं उहा तब्दीली सिर्फ़ तालीम वसीले अची सघे थी। हिन क़िस्म जा तालीमी मेला तब्दीली लाइ राह हमार कंदा। डॉक्टर शाह मुराद चांडे चयो त असांजे नौजवाननि खे रुॻो सिंध ऐं पाकिस्तान पर पूरी दुनिया जे तालीमी इदारनि मां तालीम हासिल करण बाबति सोचणु घुरिजे। हिन चयो त शागिर्दनि खे सिर्फ़ महिनत ऐं कमिटमेंट जी ज़रूरत आहे। डॉक्टर ज़ैद पीरज़ादे चयो त दुनिया में तालीम जो शोबो तरक़ी करे रहियो आहे, पर सिंध में तालीम जो निज़ाम कंहिं बि हवाले सां बहितर न आहे। हिन चयो त ॿारनि खे संदनि सलाहियतुनि मूजिबि तालीम ॾिनी वञे ऐं सॼी सिंध में हिकु जहिड़ो तालीमी निज़ाम लागू करणु घुरिजे। तालीम जी बहितरी सभिनी खे अॻिते अचणु घुरिजे। लियाकत मीरानी चयो त हाणे सिंध जा माण्हू तालीम तरफ़ तवजो ॾेई रहिया आहिनि, जेका सुठी ॻाल्हि आहे, पर तालीम जे सुधारे लाइ निसाब खे जदीद हालतुनि मूजिबि तब्दील करणु घुरिजे। असांजे स्कूलनि में 37,000 उस्तादनि जी खोट आहे, जेको वॾो अलमियो आहे। ही तालीम मेलो तालीमी सुजाॻी लाइ बहितरीन क़दम आहे। उन खां अॻु फेस्टिवल जे ऑर्गेनाइज़िंग कमेटी जे मेंबर मोहम्मद अली मेमून आयल महिमान खे ॼाण ॾिनो। आख़िर में फेस्टिवल मुनक़द कंदड़ यंग एजुकेशनल सोसाइटी डोकरी ऐं गुलाम मुस्तफ़ा जतोई पब्लिक लाइब्रेरी टीम खे ममता सनद रूप ॾिनी वई। प्रोग्राम जी समूरी कार्रवाई आकाश गिरी ऐं शारदा सोनी हलाई।